जेकॾहिं अवां फेसबुक मां पैसा कमाइण चाहियो था त हाणे सभिनी वापेदारनि लाइ इहो मौक़ो मौजूदु आहे। दुनिया जी मक़बूल समाजी राब्तनि जी वेबसाइट समूरनि वापेदारनि लाइ प्रोफेशनल मोड जो फीचर मुतारिफ़ कराए छॾियो आहे। हिन मोड जी मदद सां हू प्लेटफॉर्म मां आमदनी हासिल करे सघनि था। प्रोफाइल प्रोफेशनल मोड जी आज़माइश कंपनी तरफ़ां डिसंबर 2021 में अमेरिका में शुरू कई वई हुई ऐं हाणे सभिनी वापेदारनि लाइ इन खे मुतारिफ़ करायो वियो आहे। प्रोफेशनल मोड कंहिं हद ताईं फेसबुक पेजिस सां मिलंदड़ जुलंदड़ फीचर आहे, जंहिंसां वापेदार हिन सोशल नेटवर्क ते पंहिंजे मवाद ते आमदनी हासिल करे सघनि था। प्रोफाइल खे प्रोफेशनल मोड ते तब्दील करण खां पोइ वापेदारनि खे एनालिटिक्स टूल्स ऐं आमदनी हासिल करण में मददगार फीचर्स मिलंदा, जिन सां फेसबुक रील्स प्ले बोनस प्रोग्राम ताईं पहुच मुमकिन आहे। इन ज़रिए हू पंहिंजनि मुख़्तसिर वीडियोज़ मां पैसा कमाए सघनि था। प्रोफेशनल मोड सां वापेदार रील्स, लाइव ऐं वीडियो ऑन डिमांड जे फॉलोअर्स वटां सिधी रीत रक़म हासिल करण वारे प्रोग्राम स्टार्स जो बि हिसो बणिजी सघनि था। कंपनी तरफ़ां प्रोफेशनल मोड इस्तेमाल कंदड़ महदूद वापेदारनि ते फेसबुक रील्स में इश्तिहारनि जी आज़माइश बि शुरू कई वई आहे। कंपनी मूजिबि हिन मोड सां आलमी सतह ते फॉलोअर्स वधाइण सां गॾोगॾु वापेदार पंहिंजनि दोस्तनि ऐं घर भातियुनि सां बि राब्ते में रही सघनि था। सुरनि लफ़्ज़नि में ही इनफरादी वापेदारनि जो हिकु पेज आहे जेको इन ई रीत कमु करे थो जीअं अवां इंस्टाग्राम खे प्रोफेशनल मोड में तब्दील कंदा आहियो। फेसबुक मूजिबि प्रोफेशनल मोड सां क्रिएटर्स खे हिकु धार प्रोफाइल मिलंदो, जंहिंमें मुख़्तलिफ़ टूल्स ऐं फीचर्स मौजूदु हूंदा।